मां तव्हांजे साम्हूं छंडियूं फूकियूं वेठो आहियां। साईं आहे दिलबर साईं आहे, इहो ज़ाहिर आहे। मुंहिंजो अंदरि कीअं आहे तव्हांखे ख़बर कोन्हे। मुंहिंजे अंदरि में छा आहे, या मुंहिंजे पर पुठ या खिलवत में मुंहिंजो उथणु कीअं या विहणु कीअं, मुंहिंजो रब सुभान अल्लाह। सम्झो था। इंसान जो ज़ाहिर हर को ॾिसंदो आहे, बातिन अल्लाह ॼाणंदो आहे। बातिन जा मामलात रब ॼाणण वारो। बेशक तव्हां जंहिंखे ज़ाहिर सुठो ॾिसो, चङो ॾिसो, तव्हां उनजी चङाई जी शाहिदी। बाक़ी बातिन उनजो ॼाणे अल्लाह ॼाणे। सुभान अल्लाह। उन में खट खोट करण जी तव्हांखे इजाज़त न आहे। सम्झो था। कीअं हूंदो ज़ाहिर ईअं, पर अंदर में हीअं हूंदो। हिकिड़े भेरे सां हज़रत ख़ालिद बिन वलीद रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े माण्हू खे गिरफ़्तार कयो, उनखे मारे पियो तलवार सां। हू काफ़िर आहे। उन चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़ो। पोइ इहो तलवार जे टप खां कलमो पढ़ियो आहे, धक हणी हुनखे मारे छॾियो। इहो मामिलो हुज़ूर अलैहिस्सलाम जन वटि आयो। तो हुनजी दिलि चीरे ॾिठी हुई, तो डप कोंदो मोचड़े कोंदो कलमो पढ़े या दिलियो हूंदो कलमो पढ़े, तो हुनजी दिलि चीरे ॾिठी हुई। उनजी खून बाह साईं जन उनको घरायो। जॾहिं हुन कलमो पढ़ियो त पोइ तो छो उनखे बदगुमानी में क़त्ल कयो? हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त नहनु नहकुम बिज़वाहिर वल्लाहु यतवल्ला सराइर। असीं फ़ैसला कंदा आहियूं ज़ाहिर ते। मदीने वारे साईं फरमायो असीं फ़ैसला कंदा आहियूं ज़ाहिर ते, बातिन ॼाणे रब ॼाणे। बातिन ॼाणे रब ॼाणे। असीं फ़ैसिलो कंदा आहियूं ज़ाहिर ते। हिकिड़ो मामिलो आयो सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियों। हिकिड़ी औरत जो मसलो हो। वो साईं जन शाहिदियूं वरितियूं, उन औरत कसम कयूं, साईं जन उनखे छॾे ॾिनो, उनखे सज़ा न ॾिनो। कसम जॾहिं खईं त साईं जन उनखे छॾे ॾिनो। जेॾीमहिल ईअं औरत वई, पाण फरमायूं त लौलल क़ुरआन लकान ली वलहा शान। जेकॾहिं असांजे विच में क़ुरान न हुजे, आंदे ने माई जो ऐं मुंहिंजो अॼु को ॿियो मामिलो हुजे, मां ॼाणा थो त इहा ॾोहिणा, ॼाणा थो इहा मुजरिम आहे, पर क़ुरान जो हुकुम आहे ज़ाहिर ते फ़ैसिलो कयो न। कसम कयईं, मूं छॾे ॾिनो। जे क़ुरान विच में न हुजे हा, शरीयत जो मामिलो ज़ाहिर जो न हुजे हा, ऐं जे बातिन ते मूंखे अलाह ताला ॼाणायो आहे, हिन जो इल्मु मूंखे आहे, इहा कहिड़े क़िस्म जी आहे? पर मां उन पंहिंजे बातिन वारे इल्म ते फ़ैसिलो न कयो, क़ुरान जे सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। लौलल क़ुरआन लकान ली वलहा शान। जेकॾहिं क़ुरान विच में न हुजे हा त इन जो ई मुंहिंजो मामिलो तव्हां ॾिसो आहे, छा थो कयां। सम्झो था। शरीयत ज़ाहिर ते आहे, मामलात ज़ाहिर ते आहिनि, बातिन अल्लाह थो ॼाणे। तव्हां कंहिंमें बदगुमानी रखो त इहो अहिड़ो हूंदो, इहो हीअं हूंदो, इहो हूअं हूंदो। इन बअद ज़न्न इस्म, घणा गुमान गुनाह हूंदा आहिनि, बदगुमानियूं गुनाह हूंदा आहिनि। हाणे इहा तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी। जॾहिं को माण्हू मरी थो वञे न, अल्लाह ताला फ़रिश्तनि खे मोकिलींदो आहे। उनजे तॾे ते, उनजे पाड़े में
उन जे दोस्तनि यारनि जे घरनि में फ़रिश्तनि खे रब मोकिलियो ऐं ॿुधो छा था चवनि हाय हाय सुभान पोइ अल्लाह माण्हू हर को उन जी तारीफ़ कंदो अदा भलो माण्हू अदा सुठो माण्हू अदा सुभान मूंसां ही पेर भरी मूंसां हीअं बीमार हुउसि मूंखां पुछण आयो मूं सुभान कर्ज़ घुरियो मां मूंखे कर्ज़ ॾिनई मूंखे हीअ मूंसां मदद कई उहे माण्हू उन जी तारीफ़ था कनि पोइ अलाह ताला वटि मलाइक मोटी वञी रिपोर्ट था पेश कनि त साईं इन जे लाइ सभु माण्हू इन जी वाखाण कनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलाह तबारक व ताला थो फरमाए त मलाइको ॿुधो हाय इन माण्हुनि जेको इन जो ज़ाहिर पे ॾिठो हाय उन जी शाहिदी इन्हनि माण्हुनि ॾिनी पर इन जे बातिन जी त मूंखे ख़बर आहे न सुभान माण्हुनि खे अल्लाह कहिड़ी ख़बर सुभान अल्लाह सुभान इन जा अल्लाह प्रकार जेके हुया इन जा जेके लक्षण हुया इन जी मूंखे ख़बर आहे बेशक पर जीअं त माण्हुनि इन जी शाहिदी सुठी ॾिनी आहे त उन मुंहिंजी मखलूक मुंहिंजो आवाज़ आहे हाय 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 मुंहिंजी मखलूक मुंहिंजो आवाज़ आहे मुंहिंजो आवाज़ आहे सुभान अल्लाह जेके माण्हू जज्जा माण्हू जेका ॻाल्हि कनि था इहो ख़ुदा ई आवाज़ आहे हाय हाय सुभान अल्लाह हेतिरा माण्हू उन जे सुठे हुजण जी शाहिदी था ॾियनि सुभान अल्लाह इन्हनि खे इन जे अंदर जी ख़बर कोन्हे अंदर इन जी मां ॼाणा थो हाणे इन जे करे जो हेतिरनि माण्हुनि इन जे सुठे हुजण जी शाहिदी ॾिनी आहे जेके मूं हिन जूं खामियूं ऐं ऐब ॼाणा थो मूं रब हिन जो ढकु ढके छॾियो मूं बख़्शे छॾियो। हाय हाय सुभान अल्लाह सुभान अल्लाह हक़ हक़ सम्झो अलाह ताला मदीने वारे जो फ़ैसिलो ॿुधायो मां माई वारो बेशक कीअं फ़ैसिलो कयूं हाय हाय ज़ाहिर ज़ाहिर ते। वरी अलाह तो फरमाए त हे हेतिरा माण्हू जेके हिन जी तारीफ़ था कनि पिया इहा ख़ल्क़ जी ज़बानूं मुंहिंजो आवाज़ आहे सुभान अल्लाह इहे एतिरा माण्हू हिन जी सुठे हुजण जी शाहिदी था ॾियनि न पर इन्हनि खे इन्हनि वीचारनि खे हिन जे अंदर जी ख़बर कोन्हे हाय हाय लिकी लिकी छा कंदो इहा इन्हनि खे ख़बर कोन्हे पर हिननि हेतिरनि इन जे ज़ाहिर जे सुठे हुजण जी शाहिदी ॾिनी आहे मां उहो फ़ैसिलो उन मुताबिक़ थो कयां जेको मुंहिंजे इल्म में हिन जो ऐब ॾो आहिनि उहे मां ढक ढक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान इन जे करे अल्लाह तबारक व ताला जल शानू जी ज़ात अथव सत्तारुल उयूब सुभान अल्लाह यानी ऐबन खे ढकण वारो सुभान अल्लाह छा ऐबन खे ऐबन खे ढकण वारो जेकॾहिं असांजा ऐब ज़ाहिर थी पवनि ते घणा पटका ॿधियूं असां जेके पीर बणिया वेठा आहियूं माण्हू असांखे हथ बि कोन ॾियनि सम्झो था न मशहूर बुज़ुर्ग आहे या जुनैद बगदादी आहे या हज़रत शिबली आहे इन्हनि बुज़ुर्गनि में जो हिकिड़ो मूंखे नालो यादि नथो अचे उन बुज़ुर्ग हाँ हा या इमाम हसन बसरी जो आहे बहरहाल उन बुज़ुर्ग अल्लाह तबारक व ताला जल शानू फरमायुसि त ए दुर्वेश ए फलाणा मूं तुंहिंजा ऐब ढकिया त मां तॾहिं माण्हू तुंहिंजी इज़त था कनि आबरू था कनि त पेर था चुमनि मूं तुंहिंजा ऐब ढकिया जे तुंहिंजा ऐब ज़ाहिर कयां केरु तोखे हथ बि न ॾिए हुन बुज़ुर्ग वरी अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मूं बि तुंहिंजी रहमत लिकाए रखी आहे सुभान अल्लाह माण्हुनि खे ॿुधायां त तूं केॾो करीम आहीं केॾो महिरबान आहीं हिकिड़ो बि निमाज़ कोन पढ़ाई हाय हाय हिकिड़ो बि सजदो तुंहिंजो कोन कयो। हक़ हक़ सुभान अल्लाह तुंहिंजी रहमत लिकाए रखी आहे बेशक हाय हाय सुभान अल्लाह तव्हां हर किरा नेक बीनी पारसा अंगार मोतसिबरा दरून खान चिकार तव्हां जेके नेक साले ॾिसो था उनखे नेक सम्झो सुठो सम्झो मोतसिब जेको एहतिसाब कंदो आहे हिसाब किताब कंदो आहे मोतसिबरा दरून खान चिकार मोतसिब खे घर जे अंदर कहिड़ो कमु आहे घर जे अंदर छा बदत उहो ॼाणे रब ॼाणे सुभान अल्लाह जेको ज़ाहिर ते ॾिसे थो एहतिसाब उन ते कंदो बेशक तव्हां माण्हुनि जा ऐब ढकण वारा हुजो कंहिंजा ऐब ज़ाहिर न कयो
सम्झो था जी बस तव्हांखे ख़बर पइजी वञे त हिन में हीअ ऐप आहे न त तव्हां हुनखे ज़लील न कयो तव्हां हुनखे ख्वार न कयो तव्हां हुनजो ढकु ढकियो अलाह तव्हांजा ढक ढकी मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाह यौमल क़ियामह सुभान अल्लाह जेको के मुस्लमान खे ढकु ढके थो न अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे हुनजा ढक ढकी सुभान अल्लाह पर जेको ॿियनि जा ऐब थो ज़ाहिर करे अल्लाह ताला उन जा ऐब रब ज़ाहिर करे उनखे ख्वार कंदो भली घर जे कुंड में लिकी वेठो हुजे पर अल्लाह ताला उतां उनजा ऐब कढी उनखे ख़ल्क़ में ख्वार करे अल्लाहु अकबर कबीरा सम्झो था असां इंसान आहियूं असां ख़ता जो पुतलो आहियूं ख़ताउनि जो घर आहियूं ऐब ॿिए जो उहो कढे जेको ख़ुदि बेऐब हुजे न जेको पाण बेऐब हुजे उहो चवे त फलाणो ऐब वारो आहे सम्झो था तव्हां ॿियनि जा ऐब ढकण वारा थींदव वट वट सम्झो था वरी को माण्हू जहिड़ो आहे त बि उन जा ऐब ढकियो पर जेकॾहिं को मरी थो वञे त बि उन जा ऐब ढकियो जेको फौत थी वियो दुनिया खां लाॾाणो करे वियो चवंदा आहिनि मुंहनि कहिड़ा मामरा चरियनि कहिड़ा चुत जेको मरी वियो उन सां कहिड़ा लेखा कबा कहिड़ा हिसाब कबा सुभान अल्लाह कहिड़ा उन जा ऐब वेही खोलबा हाय हाय